अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां नात खान शौकत हुसैन चांडियो अवां ख़बर है हर बार मिलाइंदो आहियां के नात खान सां का आलिम सां हाफ़िज़ सां या हारून आशिक़ रसूल सां जंहिंखे महबूब दीनार साईं सां मोहब्बत हूंदी आहे। दोस्तों अॼु मां मौजूदु आहियां सिंध जे हिकिड़े बहितरीन बाग़ में जिते ज़ैतूननि जो बहितरीन बाग़ जिते बहितरीन क़िस्म जा आला क़िस्म जा ज़ैतून हूंदा आहिनि। त अॼु मां उते मौजूदु आहियां। अॼु अव्हांखे ज़ैतून कीअं पटबा आहिनि ऐं कीअं पैक थींदा आहिनि ऐं वरी उहे कीअं मार्केट ताईं वेंदा आहिनि या सॼी गुफ़्तगू हिते जेके बाग़ाई आहिनि उन्हनि सां कंदासीं। त तव्हांखे दीदार बि कराईंदासीं वणनि जो ऐं उहो जेके ज़ैतून पटजनि था वरी पैक कीअं थिया अथनि इहे सॼो तव्हांखे दीदार वठाईंदासीं। जेके असांजे चैनल ते नवां आहियो उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब लाइक कमेंट शेयर कंदा हलो त जीअं हीअ असांजी पोस्ट ॿियनि दोस्तनि ताईं पुॼी सघे। बाग़ाई मौजूदु आहे जंहिंजो हीउ बाग़ आहे। असां उन खां पुछंदासीं त हीअ केतिरी तकलीफ़ खां पोइ हीअ तव्हांजे लाइ ज़ैतून मार्केट में मोकिलिया वेंदा आहिनि ऐं खाईंदा। ऐं वॾी नाज़रीन ॻाल्हि इहा आहे त हीअ ज़ैतून जो जेको क़िस्म आहे उहो शायदि ई किथे शायदि न मिलंदो हुजे। तमामु बहितरीन क़िस्म जो ज़ैतून आहे। तव्हां ॾिसो पिया था त पुछंदासीं हिते मौजूदु जंहिंजो बाग़ आहे अब्दुल अज़ीज़ चांडियो जो पाण पंहिंजे सिर सां वेही ज़ैतून जेको आहे सो पेतियुनि में पटींदो बि आहे पैक बि कंदो आहे। ऐं हुनजो चवणु आहे त मूंखे हिकिड़ो दिली सुकून मिलंदो आहे। हालांकि हिनमहिल जेको असांजे पाकिस्तान में हिन शइ जो न क़दुरु आहे न क़ीमत आहे। मार्केट में तव्हांखे महांगियूं मिलंदियूं शयूं पर हिते इहो आहे त मज़ूरी बस थी छुटे। अहिड़े आला क़िस्म जो ज़ैतून हुजण जे बावजूदि बि परेशानी जो अहिड़ो आलम ऐं छा थो मिले, कुझु बि कोन थो मिले। त साईं खां वधीक गुफ़्तगू कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। और कहिड़ा हाल ख़ुशि आहियो? हींअर इहो छा पिया कयो? पेतियूं पिया ठाहियूं। अच्छा हा ज़ैतूननि जूं। हा हिन में पहिरियां अख़बार विझंदो। हा अख़बार विधीसीं। हा पोइ वरी ज़ैतून विझंदासीं। सही सही। वरी ज़ैतून भराए करे वरी लोडर ते खणींदा आहियूं। उहे कहिड़े मार्केट मोरे में वरी मोरे मां वरी गाॾी ते। सही सही। नवाब शाह वञे थी। मार्केट कान्हे हुते बसि 200-250 रुपया मिलनि असांखे। मूं ॿुधो आहे त अव्हांजे ज़ैतून जहिड़ो ॿिए हंधि ज़ैतून न आहे। ज़ैतून फर्स्ट क्लास आहे। हिन जी माना पैदावार जेका माना उहा घटि लहे थो बाक़ी माना खाइण में मिठो आहे ऐं हर ॻाल्हि में मिठो आहे ऐं सुठो बि आहे। पर मार्केट असांजी कान थी थिए असां ख़र्च। दोस्तो जेकॾहिं कंहिंखे बि हीउ ज़ैतून घुराइणो आहे त असां अब्दुल अज़ीज़ चांडियो जो नंबर अव्हांखे स्क्रीन ते ॾींदासीं। डायरेक्ट राब्तो करे ऐं ज़ैतून घुराए सघो था। तव्हांखे मिली वेंदो। जेकॾहिं को असांखे मार्केट वारो ॾिसे थो त तव्हांखे ज़ैतून मिली वेंदो। उनखां पोइ हलंदासीं। वालेकुम सलाम। साईं तव्हां किथां आया हो हीउ ज़ैतून खाइण? साईं कराची मां आया आहियूं ख़ासि ज़ैतून खाइण। भला जेके उते कराची में ज़ैतून मिलनि था उन्हनि जो सवादु हिन जो कीअं था सम्झो? उन्हनि में ज़ाइक़ो ई न आहे। अच्छा हिन में ॾाढो ख़ुशबू आहे, मिठो बि ॾाढो आहे। सही। ऐं मुंहिंजे ख़्याल में मां ॿियो चकर हितां खाइण आयो आहियां। अच्छा ख़ासि शेर जी। सही। छो अहिड़ी ज़ाइक़ो वरी ॿी जॻह ते नथो मिले। सही। नाज़रीन मां ॿुधो त हीउ कराची मां आयो आहे। लॻे मूंखे ईअं थो थोरो पठाण बिरोही टाइप जो माण्हू आहे पर हीअ बि उते बि मिलनि था पर उते चए मज़ो ज़ाइक़ो न आहे। हिते बाग़ मां पटिजी शइ ऐं नंढी जिन्स आहे न त हिन में वधीक मज़ो आहे। त जेकॾहिं कंहिं बि दोस्त खे हीअ ज़ैतून खपनि त उनजो स्क्रीन ते नंबर हले पियो थो। उन ते तव्हां राब्तो करे घुराए सघो था। त असांखे ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह वरी ॿिए कंहिं नई वीडियो में अव्हां सां मिलंदासीं। तेसि ताईं जेका असांजे चैनल ते नवां आहियो असांजे चैनल खे सब्सक्राइब लाइक कमेंट कंदा हलो जीअं हीअ पोस्ट वधि खां वधि दोस्तनि ताईं पुॼी सघे। अल्लाह हाफ़िज़।